संभाले लिया के चढ़ जे दरे लाल सखिया जे हले जे ओ दरे लाल सखिया जे हले जे अजु हले जे हाणे हले जे ओ अजु हले जे हाणे हले जे दरे लाल सखिया जे हले जे ओ दरे लाल सखिया जे हले जे ओ पंजतन पाक जे बेड़े में मोमिन ओ पंजतन पाक जे बेड़े में मोमिन संभाले लिया के चढ़ जे दरे लाल सखिया जे हले जे ओ दरे लाल सखिया जे हले जे पढ़ी याली मदद चई हाणे जो हाणे पो निकरी छद दुनिया जा कम प्या थीदा सेवण हल तू संबिरी ओ सेवण हल तू संबिरी हो सेवण हल तू संबिरी ओना दे अली पढ़ी याली मदद चई हाणे जो हाणे पो निकरी छद दुनिया जा कम प्या थीदा सेवण हल सबरी हो सेवण हल तू सबरी ओ मोलालिया जो मारे नारो मोलालिया जो मारे नारो दूल्यो धमाली बन जे दरे लाल सखिया जे हले जे ओ दरे लाल सखिया जे हले जे ओ चल मलका चल चल मलका चल मलका ओ से चल 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 मलका चल चल मलका चल मलका ओ से मरधती चल निस्बत लाल कल दर्दी विच लाल कल दर्दी हाँ निस्बत लाल कल दर्दी विच हर मुश्किल दा हल चल मलका चल मलका चल मलका ओ से मरधती चल 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 मलका चल मलका चल मलका ओ से मरधती चल ओ दिए लतीफ साईं दिए लतीफ साईं दिए लतीफ वो सिद्धू जो लतीफ मुझो सुहणो लतीफ ला लतीफ मुझो सुहणो लतीफ ला सिद्धू आयो ये असा काफिलो आ तो वीडियो रिकॉर्डिंग जो टाइम घट मिलियो असा के ये संगत हले पई आडो असा ड्राइवर अब्दुल्ला जान हाले पटरो इसोदा हेरिना मेहरबानी सही नजर ना है तो खेरा पुरानो आ ता डिठो न पेरी तो कल निकता होया थी असा टाइम जे न मिलने करे वीडियो रिकॉर्डिंग ते कई थी वॉइस न पई रिकॉर्डिंग थे तो रात सेवन का नेक आया थी नेक का कोई निकता हुए सुबह जो टाइम आ ये तमा दिसी रहा है ये मित जबल सो असा जे गाड़ियों जो तकरीबन 6 गाड़ियों पाण सा गड असा गडा ड्राइवर राहिल मामू गतन बाबू कलड़ो चाचो असलम गांगरो उस्ताद खपड़ गडा ये असा वजी रहा उनरानी ते कलया निकलयूं माशाअल्लाह सा सफर दमाए वरी करब साईं चंगाई कंदो खेर ना पुजंदासी मूसा गडा अब्दुल्ला जान हाले पुटो साहब हालानी में जी मशहूर शख्सियत आ भाई दोस्तन के बुधाइंदो ला असा जो सफर दवा है पर थोड़ी रोड खराब होने जे करे स्लो हली रहा है काल निकता होया थी तो आगे पेरी में बुधायो मकसद बेहतरीन सफर आ जिंदगी जो अलाए छो पोइ भी असा सा माण्हुनि जो साड़ो वॾो आ असा कंहिंजे बिन मिनटनि में असांजो फ़कीर लॻो आ असा कंहिंजे बिन मिनटनि में असांजो फ़कीर लॻो आ अलाए छो पोइ भी असा सा अलाए छो पोइ भी असा सा अलाए छो पोइ भी असा सा माण्हुनि जो साड़ो वॾो आ असा कंहिंजे बिन मिनटनि में असांजो फ़कीर लॻो आ असा कंहिंजे बिन मिनटनि में असांजो फ़कीर लॻो आ वाट सांदी हर कंहिं सां हूंदी माठ
असांजी ओ बाहुनि बधण जी बाट असांजी हर कंहिंसां हूंदी वरी अचो बाबू जी जे शाह बाबा अचबो छो बाबा पिनी पका पिनी घा वरी अचो बाबा जी शाह थकरी पियो आहे लाऊ ते वसप हा तूं राइल ईंदा हवाई असांजो मेन ड्राइवर आहे राइड करणो जेको थकरी पियो आहे फिलहाल दम हणनि फोटो साहब माशाल्लाह सां ही मुंहिंजो ड्राइवर आहे अब असां तुंहिंजो नालो छा आहे नंढड़ा गुलबहार गांगरो है न मंगरियो ही बि फ़कीर पोयां नंढड़ो नंढड़ो नज़र थो अचे गाॾीअ ते माण्हू गदन असां छा थो करीं तूं असांजी हर कंहिंसां हूंदी माठ असांजी न कंहिंखे ॾियूं न ॾुखायूं न कंहिंखे ॾियूं न ॾुखायूं न कंहिंखे ॾियूं न ॾुखायूं न कंहिंसां जहिड़ो फॾो आहे असां कंहिंजे ॿिनि मिनटनि में असांजो फ़क़ीरी लॾो आहे असां कंहिंजे ॿिनि मिनटनि में असांजो फ़क़ीरी लॾो आहे हाफ़िज़ अॻिते वधण जी कोशिश कई हर कंहिं पेर कढण जी कोशिश कई हर कंहिं पेर कढण जी कोशिश कई हर कंहिं पेर कढण जी ॾाढो कैमरा में हेरे फेराए बा हेरे फेराए अलाए तव्हांजे साम्हूं भित जबल चढ़ी रहिया आहियूं मोटरसाइकिलनि ते थोरो मुश्किल रस्तो आहे हिकिड़ो हिकिड़ो थी गाॾी हलाए थो तॾहिं गाॾियूं हली रहियूं आहिनि वधीक कैमरामैन तव्हांखे ॾेखारे रहियो आहे रस्तो थोरो भित जबल वारो ॾुखियो आहे इहो टुकड़ो जेसीं ताईं मक़सदु 2 किलोमीटर खनि असां मोटरसाइकिल ते हिकिड़ो हिकिड़ो ॼणो आयो आहे बाबूअ खे ॾेखार असांजी 6 मोटरसाइकिलियूं जिन मां 2 असांजूं आहिनि हिकिड़ी अॻिते वई 3 पोइते आहिनि कुझु माण्हू थकिजी पिया थी पंधु बि करिणो थो पवे वे था अचनि न मोटरसाइकिल ते सेवण खां विचां अचण लाइ 2 शयूं ज़रूरी अथव हिकिड़ो खाधे पीते जो सामान ॿियो पाणीअ जी खोट असां वटि अची चुकी आहे जेका असांखे महसूसु थिए थी वधीक थकावट बि थी आहे होॾे बरबा उहा मां वॾी अचे थी जेको असांजे खाधे पीते जो सामान टिकण ते खयूं रही आहे पोयां मां कुराड़ी आहे अञा हुन खां पोयां पड़नानी जेका पंधु पई थी अचे उहा नज़र ई कोन थी अचे वकू किॾे हो जेके असां वकार कंदा आहियूं पीए थकावट थोरी थी आहे मक़सदु त सफ़र बहितरीन गुज़री रहियो आहे असांजो बाक़ी थोरो असां पाण में 12 दोस्त आहियूं चाचो असलम असांजा साण आहे उस्ताद ख़बर ऐं उस्ताद नूरानी को साउंडार उस्ताद साम्हूं पाण पंधु अची रहियो आहे बक़ाया असांजा 2 पैसेंजर पोइ ते रहियल आहिनि जेके ईंदा त वरी कंटिन्यू हलंदासीं हितां ऐं लाने में काटेंगे हलवा कैमरामैन तो केॾो ॾेखारिया न असुल शइ तव्हांखे मेन मां कैमरामैन पाण वारो त न ॾेखारियो जेको हींअर तव्हां ॾिसी रहिया आहियो असांजो कैमरामैन अब्दुल्ला जान हालेपुटो साहिबु जेको लही रहियो आहे हेॾां उस्ताद अशरफ अची रहियो आहे जेको होॾे पोइ ते अञा सम्झ त पोइ जॾहिं बि कई अॻिते वधण जी कोशिश कई हर कंहिं पेर कढण जी कोशिश कई हर कंहिं पेर कढण जी जॾहिं बि कईसीं अॻिते वधण जी कोशिश कई हर कंहिं पेर कढण जी माण्हुनि हर क़दम क़दम ते माण्हुनि हर क़दम क़दम ते माण्हुनि हर क़दम क़दम ते असां लाइ खोट खॾो आहे असां कंहिंजे 2 मिनटनि में असांजो फ़क़ीर लॾो आहे असां कंहिंजे 2 मिनटनि में असांजो फ़क़ीर लॾो आहे
ज़मानो छो पोया पयो आ सोलंकी ज़मानो छो पोया पयो आ असांजो अली वरसवा असांजो अली वरसवा असांजो अली वरसवा असां भी उन्हीं ते छॾियो आ असां कंहिंजे ॿिनि मिनटनि में नूरानी सरकार कर तू बेड़ा पार ओ नूरानी सरकार कर तू बेड़ा पार पैदल पांधियन जा पंजे लाहौत में जा पैदल पांधियन जा पंजे लाहौत में जा नूरानी सरकार कर तू बेड़ा पार नूरानी सरकार कर तू बेड़ा पार नूरानी सरकार कर तू बेड़ा पार पैदल पांधियन जा पैदल लाहौत में जा पैदल पांधियन जा पैदल लाहौत में जा परदेसी आहिन सवाली झोलियूं खणी पुगा आहिन काली खणी पुगा आहिन काली झोलियूं खणी पुगा आहिन काली ओ जेकी परदेसी आहिन सवाली खणी पुगा सब झोलियूं खाली भरे दे दातार कर तू बेड़ा पार भरे दे दातार कर तू बेड़ा पार भरे दे दातार कर तू बेड़ा पार पैदल पांधियन जा पंजे लाहौत में जा पैदल पांधियन जा पंजे लाहौत में जा नवाब अब्बासी सईद मन कलोड़ो ओ तरत हुजे ते वजन नगारा थराए जबल में गूंजन नारा अड़न जा आधार कर तू बेड़ा पार अड़न जा आधार कर तू बेड़ा पार अड़न जा आधार कर तू बेड़ा पार पैदल पांधियन जा पैदल लाहौत में जा पैदल पांधियन जा पैदल लाहौत में जा नूरानी सरकार कर तू बेड़ा पार नूरानी सरकार कर तू बेड़ा पार नूरानी सरकार कर तू बेड़ा पार पैदल पांधियन जा पैदल लाहौत में जा पैदल पांधियन जा पैदल लाहौत में जा जेकी परदेसी आहिन सवाली खणी पुगा सब झोलियूं खाली खणी पुगा सब झोलियूं खाली खणी पुगा सब झोलियूं खाली भरे दे दातार कर तू बेड़ा पार भरे दे दातार कर तू बेड़ा पार भरे दे दातार कर तू बेड़ा पार पैदल पांधियन जा पैदल लाहौत में जा पैदल पांधियन जा पैदल लाहौत में जा नूरानी सरकार कर तू बेड़ा पार नूरानी सरकार कर तू बेड़ा पार नूरानी सरकार तकरीबन बाकी असां फ़ासिलो तय करे आहियूं बाक़ी कलाक जो पवंदो आहे हिकिड़े जो तकरीबन 40 मिंट कलाक जो खेर सां पुॼंदासीं खेर सां वापसी ईंदासीं बाक़ी त चवंदो आहे सफ़र थोरो ॾुखियो अथव जंहिंजो शौक़ु हुजे मक़सदु
तयार थी अचे। असां कल्ह जा निकितल आहियूं, अञा ताईं असांजो सफ़र जारी आहे ऐं तकरीबन तकलीफ़ बि आहे, थकिजी बि पिया आहियूं। हे असांजे पोयां राहिल कलड़ो ऐं तालिब वारा अची रहिया आहिनि। बक़ाया त तकरीबन असां मानी कल्ह कई थी, वरी सुबुह ईअं ई निकिता हुयासीं, मंझंदि थी खानू वारी हटीअ ते मानी खाधी। असां बि होटल ते असां पंहिंजी न करे सघियासीं, थकावट जाम हुई। बाक़ी त अलाह साईं चङा ई कंदो, अव्हांजे दुआउनि सां असांजो सफ़र जारी आहे। तकरीबन 40 मिंट चवनि था, पोइ हाणे हले पियो सफ़र, ख़बर न आहे, थकावट बि थिए थी, जंहिंजे करे रोड वग़ैरह नथा रिकॉर्डिंग कयूं। वधीक तव्हांखे पाणी ॾेखारियां मां, ही आम ख़ासि नयूं अचनि ई अचनि थियूं, जेके गाॾियुनि लाइ थोरो थको नुक़सानकार आहिनि। छाजे करे गाॾियूं गरम आहिनि, पाणी लॻेनि थो, थोरो थको गाॾियूं गरम वरी थधियूं थियूं थियनि, थोरो नुक़सानु ॾियनि थियूं। वधीक रब सां ई चङाई कंदो। असांजो सफ़र रवां तवां आहे। तक़रीबन तव्हांजे साम्हूं 4 गाॾियूं हली रहियूं आहिनि, 5 विची असांजी आहे, असांजे पोयां 6 गाॾी आहे। सो अव्हांजे दुआउनि सां ई तव्हां जबल ॾिसो, शाम जो टाइम जबलनि जो मज़ो नज़ारो ई पंहिंजो आहे। वधीक कैमरा मोबाइल वारी जी नॉर्मल आहे, एॾी ख़ासि न आहे, जेका आहे संजन खे ॾेखारींदो रहां। मां कोई यूट्यूबर या व्लॉगर न आहियां। मुंहिंजे वीडियो बणण जो मक़सदु जेको, अगरि को दोस्त भई रोड या मोटरसाइकिल ते नूरानी तो सेवण जबल न अचणु चाहे त उनखे चवणु मुंहिंजो इहो आहे त तयारु थी अचे। एॾा आसान रस्ता न आहिनि, मंज़िलूं थोरियूं ॾुखियूं आहिनि। बाक़ी त ॾुखी का बि शइ न आहे, तबियत सही हुजे ऐं नियत साफ़ हुजे, मंज़िल आसान थींदी। नूरानी नूर हर बला जो। वधीक अब्दुल्ला जान हाल पुटु तव्हां कुझु चवंदव? हर बला जो। हे असांजे पोयां हिकिड़ी गाॾी आहे, छो त असांजी पोयां खां ई सेटिंग थियल आहे त भई सेटिंग सां हलो, कठे हलो। थोरियूं मंज़िलूं ॾुखियूं आहिनि, थोरियूं तकलीफ़ूं बि आहिनि। वधीक रब सां ई बहितर कंदो। अगरि को अचणु चाहे त वरी मां चवंदुमि त पंहिंजो सामान वग़ैरह कंप्लीट उन सां गॾु कठे हुजे ऐं उन सां गॾु मोटरसाइकिल जो मिस्त्री ज़रूरी आहे। अगरि मोटरसाइकिल ते अचे त, छाजे करे जो ही रोड तमामु ॾाढा ॾुखिया आहिनि, जितां गाॾियुनि जो गुज़र थिए थो ऐं कुझु गाॾियुनि में मसइला वग़ैरह बि अचनि था। छो त असांजी 6 गाॾियूं असांजी गाॾियुनि सां कुझु मसइला आया आहिनि ऐं उनजे करे सफ़र थोरो स्लो थिए थो, न त एॾो परे बि न आहे। ॾिसो तक़रीबन अहिड़ियूं चाड़ियूं जाम आहिनि, ही चाड़ियूं लायूं ॾाढियूं थोरियूं ॾुखियूं आहिनि। ओखा पंध पहाड़ जा पाण तव्हां सॉन्ग ॿुधंदा आहियो, वाक़ई थोरा ओखा पंध आहिनि, तकलीफ़ूं बि आहिनि। वधीक रब साईं बहितर कंदो। असांजो सफ़र जारी आहे। जेको टंडियारो खां निकिता हुयासीं असां, मंज़िल नूरानी आहे। इंशाल्लाह इन रोड खां वरी वापसी थींदी। तव्हां साम्हूं ॾिसी रहिया आहियो मोटरसाइकिलूं, कुझु शाम थी वई आहे। सुबुह जो टाइम आहे बाबा, सुबुह जो टाइम, सुबुह जी चांहि पिया पियूं, उते आहियूं। हे असांजो आहे अदो वकील, जे चांहि ठाहे ॾिनी असांजे बाबा। लाऊ तुंहिंजो लॾो आहे, चांहि जो ॾुक पिया पियूं, प्यालो ठाहियो अथई। बाबा मोहबत ते आहियूं, चांहि जो हंधो चाढ़ियो आहे, चांहि पी बि चांहि लाइ पोइ साईं अलाह जी महिरबानी आहे, छा नसीब थिए। छा नूरानी वेंदासीं, वरी पोइ हाउत वेंदासीं, लाहौत वेंदासीं, पर चांहि हाज़ुर आहे, लाहौत जी चांहि पीअंदा पिया। अली मौला जो कुल जहान ते जन को अली मौला जो कुल जहान ते जन को। मौला जे अचण साण बुत काबे जा किरी पिया मौला जे अचण साण बुत काबे जा किरी पिया। अज़दहा भला के तीर हथ हैदर जा हिरी पिया, हैदर जी हकल सां कोट खैबर जा डरी पिया।
बिगड़ल नसीब फौज मोहम्मद जबरी प्या काफर बुद्धि है दर्जी हकल मूजी मरी प्या काफर बुद्धि है दर्जी हकल मूजी मरी प्या मौला अली जकुल कुफरान ते दन को मौला अली जकुल कुफरान ते दन को अली मौला जो कुल जहान ते दन को अली मौला जो कुल जहान ते दन को कुल इल्म जो आ शहर नबी मुर्तजा आदर मुर्तजा कुल इल्म जो आ शहर नबी मुर्तजा आदर इन दर खजे को फिर दूर लदो सुदर बदर उहदो बदर खदक ए खास खत्यों के बर मौला वली अली मौला अली वली आहे शेर बबर मौला अली फिर लुपका है जिहरामी पर मौला अली फिर लुपका है जिहरामी पर मर्दान जे मर्द मौला जे मर्दान ते दन को मर्दान जे मर्द मौला जे मर्दान ते दन को अली मौला जो कुल जहान ते दन को अली मौला जो कुल जहान ते दन को में मोमिन जो मददगार या अली मुश्किल में मोमिन जो मददगार या अली मोहम्मद दी फौज दोस्त सालार या अली दुल सवार शाह जुल्फकार या अली साहिब सखा सुकुन दो सरदार या अली नफ्से नबी नफ्से खुदा निर्वार या अली नफ्से नबी नफ्से खुदा निर्वार या अली या अली या अली मौला अली जमूजी मरवान ते दन को मौला अली जमूजी मरवान ते दन को मोहम्मद फकीर से पुगा होया सी हानी मोहम्मद फकीर की ज़ियारत कई सी जका तवा डिठी हानी लाहुतला मकान ना वनी रहा है ई पोया सारा दोस्त आए तकरीबन सफर ये कथे हलंदो वधी के रखण चंगाई करो रात आराम कसी कुछ थकावट लथी आ हींअर असां मोहम्मद फकीर तां लाहुतला मकान वनी रहा है मोहम्मद फकीर की ज़ियारत कई सी हानी लाहुतला मकान वनी रहा है ये तवा जबल ॾिसी रहा आयो मुझे पोया भी टीका जी असांजे काफ़िले जी कुछ गाड़ी उते ट्रपी वयूं आहिनि जेके तव्हांखे लाहुतला मकान जो इहो जबल खां पहिरियां लाहुतला मकान हिन असां वञी रहिया आहियूं मौसम त सुबुह जो प्यारी प्यारी लॻी पई आहे उठ ॾिसो असांजे गाॾी जे काफ़िले वारा आहिनि ही असांजे गाॾी जो काफ़िले वारा आहिनि इहो पोयां मंगरे फकीर आहे ॾाढो असलम गांगरो आहे ही बित जबल अथव तव्हांखे परे कान्हे खण कल्ह चई असांखे थकायो जेको तव्हांखे पहिरीं कुझु टाइम पहिरीं मां वीडियो में ॾेखारींदुमि अली मौला जो कुल जहान ते दन को अली मौला जो कुल जहान ते दन को 14 तबके कोनो मकान ते दन को 14 तबके कोनो मकान ते दन को 14 तबके कोनो मकान ते दन को अली मौला जो कुल जहान ते दन को अली मौला जो कुल जहान ते दन को
चंद तारा रोशन मौला जे नूर सा मौला सज चंद तारा रोशन मौला जे नूर सा हैदर रहो हमेशा हाज़िर हुजूर सा हिक नूर दी तजल्ली छाक्यो कोहे तूर सा काबो किबले नुमा चो अली जे ज़हूर सा मोमिन जी मोहब्बत मौला सा गिलमान हूर सा फारूक आज़म अली जो फुरकान ते डन को फारूक आज़म अली जो फुरकान ते डन को अली मौला जो कुल जहान ते डन को अली मौला जो कुल जहान ते डन को 14 तबके कोनो मकान ते डन को 14 तबके कोनो मकान ते डन को 14 तबके कोनो मकान ते डन को अली मौला जो सगल शहर वीरान करी अल्लाह के बसाई अल्लाह के बेकन बख्शी बकरी अती के धनी बख्शी धन ओ के दान नदी दमड़ी अल्लाह के बेना बख्शी देखे पानी पालकन में अल्लाह इनका पियाई ओ दाद कन लगा नदी बजा
हाजत नाही मुने हलण दे हाजत नाही